टंडो बागो लगा गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल नज़र अली चांडियों में बिनी जहान जी सरदार रसूल खुदा रहमतुल आलमीन नबी करीम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी ख़ुशी में गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल नज़र अली चांडियों में मीलाद वरी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो, जंहिंमें शागिर्दनि पारां प्रोग्राम में तिलावत कलाम पाक हमद नात ऐं तकरीरूं पिणु पेश कई वयूं। आख़िर में स्कूल जे हेडमास्टर साईं अली अकबर चांडियो ख़िताबत करे महफ़िल खे चार चंड लगाए छॾिया। आख़िर में साईं मुराद अली लगारी ऐं दुआए ख़ैर कई। टंडो बागो लग गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल नज़र अली चांडियो में बिनी जहान जी सरदार रसूल खुदा रहमतुल आलमीन नबी करीम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी ख़ुशीअ में गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल नज़र अली चांडियो में मीलाद वरी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। टंडो बागो लग गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल नज़र अली चांडियो में बिनी जहान जी सरदार रसूल खुदा रहमतुल आलमीन नबी करीम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी ख़ुशी में गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल नज़र अली चांडियो में मीलाद वरी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो, जंहिंमें शागिर्दनि पारां प्रोग्राम में तिलावत कलाम पाक हमद नात ऐं तकरीरूं पिणु पेश कई वयूं। आख़िर में स्कूल जे हेडमास्टर साईं अली अकबर चांडियो ख़िताबत करे महफ़िल खे चार चंड लगाए छॾिया। आख़िर में साईं मुराद अली लगारी ऐं दुआए ख़ैर कई। टंडो बागो लग गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल नज़र अली चांडियो में बिनी जहान जी सरदार रसूल खुदा रहमतुल आलमीन नबी करीम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी ख़ुशीअ में गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल नज़र अली चांडियो में मीलाद वरी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। रिपोर्ट अब्दुर्रहमान समो, लाड़वाइस न्यूज़, टंडो बागो।